अस्सलामुअलैकुम नाजरीन, अमीर से रियायो मेहरान टीवी न्यूज़ यहाँ है रुखसार पमहर सबका पेरिक नजर हेडलाइंस दे। पीपल्स पार्टी की मेज़बानी हेठ आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। आसिफ ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए शिरकत कंदो। बिलावल भुट्टो की तस्दीक। नवाज शरीफ लंडन में वीडियो लिंक ज़रिए एपीसी में शरीक थींदो। पीपी अगवान कमरुज़ ज़मान कायरा चयो आहे त सुभाणे तारीख़ी नतीजा ॾींदड़ सियासी इज्तिमा थींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ पीपल्स पार्टी जो मुशावरती इजलास। आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जा मुख्तलिफ नुक़्तनि ते सलाह मशवरा। पार्टी अगवान तरफ़ा बिलावल के एपीसी के इंतजाम के हवाले से ब्रीफिंग। तालीम वाले सूबाई वजीर सईद गनी तरफ़ा हैदराबाद के मुख्तलिफ स्कूलन जा दौरा। कासमाबाद डिग्री कॉलेज में मास्क न पाइण ते उस्तादनी शागिर्दन के झंड। सईद गनी चयो आहे त सिंध हुकूमत बे मरहले में स्कूल खोलण वारो फ़ैसिलो हफ़्ते लाइ मुलतवी कयो आहे। हिन वक्त एसओपीज़ ते अमल न पियो थिए त बाद में कीअं थींदो। ॿारनि जी सिहत ते को बि समझौतो नथा करे सघूं। हिकु हफ़्तो वधीक सूरत हाल जो जाइज़ो वठणु चाहियूं था, जंहिंखां पोइ फ़ैसिलो कयो वेंदो। डॉक्टर महाल शाह केस में अदालत जवाबदारनि जी ज़मानत वारनि दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। डॉक्टर माहा जे वालिद सैयद आसिफ शाह चयो आहे त जुनैद पाण बि नशाई हो ऐं धीअ खे नशे जो आदी बणायो। जवाबदार जुनैद जे वकील दलील चयो आहे त जुनैद पाण नशो नथो करे त ॿियनि खे कीअं नशाई बणाईंदो। डॉक्टर माहा जी ख़ुदकुशी खां पोइ संदसि एम्बुलेंस जो ख़र्च बि जुनैद भरियो हो। नेब सखर खैपुर के खुराक खाते में करप्शन बाबत एहतसाब अदालत में रेफरेंस दाख़िल कराए छॾियो। रेफरेंस में डीएफसी मोहम्मद अली उजण समेत 48 ॼणा नामज़द। रेफरेंस में चयो वियो आहे त खैपुर खुराक खाते में 5 करोड़ 82 लख रुपयनि जी करप्शन थी आहे। डहरकी वेझो मोबाइल टावर ते ड्यूटी कंदड़ 50 वरनि जो शख़्स क़तल। ॻोठ नवकोट में जवाबदारनि निंड सुतल इनायत शाह खे गलो कपे क़तल करे छॾियो।